ॻाल्हाईंदा अचो। गुनाहगार भी हुया त नेकोकार भी हुया या कोन हुया हुया रुगी ॻाल्हाईंदा अचो। न तव्हांखे नारे हणण जी ज़रूरत आहे, न तव्हांखे हथ खणण जी ज़रूरत आहे। हा या न रुगी समझ में अचे त ॻाल्हाईंदा। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे उम्मत में नेकोकार भी हुया, गुनाहगार भी हुया। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे उम्मत में नेकोकार भी हुया, गुनाहगार भी हुया। हज़रत मूसा कलीमुल्लाह जे उम्मत में नेकोकार भी, गुनाहगार भी। हज़रत ईसा जे उम्मत में नेकोकार भी, गुनाहगार भी। ऐं तुंहिंजे असांजे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत में नेकोकार भी, गुनाहगार भी आहिनि। ॻाल्हायो जे ॿोली सम्झ में नथी अचे त का ॿी ॿुधायो ॿोली मां उहा ॻाल्हायां। बिल्कुल सादड़ी बोली ॻाल्हाए तबलीग थो कयां। ऐं मुंहिंजा दोस्त, जॾहिं हर नबी जे उम्मत में नेकोकार भी ऐं गुनाहगार भी, जरा गौर कर। गुनाहगारन खे हज़रत हूद जे गुनाहगार उम्मत खे त साइड ते कर, पर नेकोकारन खे अॻियां रख त अल्लाह जे ज़ात बाबरकात उन्हनि खे क़ुरान करीम में क़ौम हूद जे नाले सां सॾियो आहे। हज़रत लूत अलैहिस्सलाम जे उम्मत जे गुनाहगारन खे त भला साइड ते करे छॾ, नेकोकारन खे आॾो रख, तॾहिं बि क़ौम लूत जे नाले सां सॾियो आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह जे उम्मत जे नेकोकारन खे, गुनाहगारन खे साइड ते रख, नेकोकारन खे आॾो रख त अल्लाह या बनी इसराईल जे नाले सां सॾियो आहे। मगर पंहिंजे अंदर में झाती पाए ऐं मुंहिंजे मदीने जे ताजदार जे उम्मत ॾे त निहार, हेॾां वरी नेकोकारन के साइड ते रख, रुगी गुनाहगारन के आडो रख, तॾहिं भी अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू जे नाले सां सॾियो आहे या कोन सॾियो? जवाब ॾे मुसलमान। हर नबी जे नेकोकारन के भी अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू जो लक़ब ता कोन कयो, एडो एजाज ता कोन कयो। तमाम अंबिया जे उम्मतन के आडो रख, कहीं भी नबी सुने जे नेकन के भी अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू कोन चयो। मुझे मुस्तफा करीम जे गुनाहगारन के भी रब चयो त या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो, तूबू इल्लल्लाहि तौबतन नसूहा। जितना भी गुनाह कया थव, खताऊं कयूं थव, दफ्तर भरे छॾिया थव, पर मां रब सॾड़ो करे चवां थो, ओ ईमान वारो अचो सच्ची तौबह कयो। बस रुगी तौबह कंदा वञो, ॾिसो त तव्हांजो रब कीअं थो माफ़ करे ॾेखारे। ऐं मुंहिंजा दोस्त ईमानदारी सां जवाब ॾे, पंहिंजे दिल खां पुछी करे त जॾहिं गुनाहगारन खे भी अल्लाह उन इज्जत सां सॾे रहियो आहे, उन लक़बन सां सॾे रहियो आहे, उन शान मान ॾेई करे सॾे रहियो आहे जेको तमाम अंबिया जे नेकोकारन खे इज्जत ऐं अज़मत न मिली, उहा मुंहिंजे मुस्तफा जे गुनाहगारन खे मिली रही आहे। हाणे जवाब ॾे त तुंहिंजे मुझे नेकिन जे करे, निमाज़न रोजन हजन जे करे मिली या निस्बत मुस्तफा जे करे मिली? जवाब ॻाल्हाए न मुसलमान, जवाब ॾे। अंदर सां ॻाल्हाए, इन अंदर खां पुछ। इन गूंगे खे गूंगो थियण न ॾे। इहो गूंगो ॾाढो ज़ालिम ठही, इन जाॾो 5 रुपया ऐं 10 रुपया रखो त कीअं थो दाह करे त हे 5 आहिनि हे 10 आहिनि, 100 ऐं 50 रखी त कीअं थो ॿोकड़ करे त हे 50 तई न खण जा हो 100 थई। ऐं मुंहिंजा दोस्त, इहो ज़ालिम चरियो नाहे, बल्कि तो असांखे चरियो बनाए रहे, तो असांखे चरियो बनाए रहियो आहे। इन चरे जे, इन ज़ालिम जे कब्ज़े खां निकिरी करे दिल जे आवाज़ सां ॻाल्हाए त अल्लाह जे ज़ात महबूब जे निस्बत जे सदके इज्जत ॾिनी या इबादतुनि जे करे इज्जत ॾिनी? जवाब ॾे। कंहिंजे करे इज्जत मिली?
निस्बत मुस्तफा जे करे इज्जत मिली, महबूब जे सदके इज्जत मिली। जे यकीन नथो अचे न हिकड़े मिंट जे ला मुझे मदीने जे ताजदार जे दामन मां हथ कढी करे हीअं थी बीह, पो जिते वणई कुरान पढ़, ज़बूर पढ़, इंजील पढ़, तौरेत पढ़, सहीफा पढ़, किथे भी तोखे ईमान वारे सां सॾु कोन कयो वेंदो। रुकी थोड़ो हिन पासे निकिर त इहो लक़ब ई खसिजी वेंदो। यानी इहा जेका इज्जत मिली आ इहा तुंहिंजे मुंहिंजे ज़ात जे करे न मिली आ, पर निस्बत मुस्तफा जे करे। पो जंहिं महबूब जे करे अल्लाह एतरी इज्जत अता फरमाई आ, पो उन महबूब खे विसारण छा तुंहिंजे मुंहिंजे इज्जत जे लाइक़ आहे? जवाब दे मुसलमान, उन महबूब सां प्यार न करण तुंहिंजे मुंहिंजे इज्जत जे लाइक़ आहे? अञा फिलहाल मां ए फ़कीरी नमूने सां इल्म ते थो पियो ॻाल्हायां, पोइ था चवनि पंहिंजे हज़रत इश्क जे मथां। अञा त तूं इते ई कोन थो कुछी त पोइ हज़रत इश्क में तो तूं गुम थी वेंदी यार। अये मुझा मुसलमान भा, अये मुझा मुसलमान भा, वक्त भरजी आयो थई, याद रखी छॾ। मेलो मतला मेले जी पछाड़ी आ, हे सॼी दुनिया, हे सॼी दुनिया तुंहिंजे आॾो आ। इन दुनिया खे आॾो रखी करे ऐं पंहिंजे अकुल खां कम वठ त वाकई मेले जी पछाड़ी आहे या कान्हे? मेले जे पछाड़ीअ में छा थींदो आ? ओ अॻियाड़ी समझण वारा, ओ इहो समझण वारा अञा त मुंहिंजी 20 साल उम्र आ, ग़लत है। इहो न सोच त मुंहिंजी 15 साल उम्र आ, इहो न सोच त मुंहिंजी 30 साल उम्र आ। याद रख मुंहिंजा दोस्त,